नशे फिरोज़ मुल्क में वधंदड़ ॻाठे टोड़ महांगाई पेट्रोल की क़ीमत में वाध ख़िलाफ़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के कारकुननि ज़िले सदर मोहम्मद रमज़ान लोधी जी अॻवानी में एक रैली कढी वई, जंहिंमें नशे फिरोज़ सां तालुक़ रखंदड़ साफ़ियुनि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि सिविल सोसाइटी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई। हिन रैली में नशे फिरोज़ जी जेका अलावारी चौक खां थींदी नेशनल प्रेस क्लब नशे फिरोज़ पहुती, जिते हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। ॾिसूं था त इन सिलसिले में ज़मीन वस्तु जी हिन रिपोर्ट में मौजूद आहियूं नेशनल प्रेस क्लब नौशहर वटि, जिते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे कारकुननि ऐं नौशहर फिरोज़ जा शहरी सिविल सोसाइटी जेको आहे सो महांगाई जे ख़िलाफ़ ख़ासि करे जेको पेट्रोल जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे उन जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज यानी कि वॾी रैली जी शिकिल में जेको अलाह वारे चौक खां थींदा हिते नेशनल प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो त हिननि खां पुछूं त उन्हनि छा मुतालबो आहे। मार्च के खिलाफ़ अज अस नौशहर में गड थिया आहियूं। ही इज्तिमाही मसलो है जैमें सिर्फ PTI न पर पूरे हर मानू जो मसलो है, पर उन जे बावजूद भी PTI अज हिम्मत करे निकती है। असां पंहिंजी अॻवानी में असां पंहिंजे ज़िले जे सदर जी अॻवानी में अॼु हिकु रैली कढी आहे। अमां ख़बर है तो इमरान खान जॾहिं वज़ीर आज़म हुयो तो उन वक़्तु तेल की क़ीमत छा हुई, उन टाइम में इहो ई शहबाज शरीफ़ ॿिया जेके बि हुया ये उन्हनि जो मुतालबो इहो हो त जेकॾहिं पेट्रोल चोर महांगो वज़ीर आज़म चोर। हींअर वज़ीर आज़म पाण चोर आहे उन जी काबीना मुकमिल चोर आहे। हितां जी हुकूमत खां असां इहो मुतालबो था कयूं त फिलफोर पंहिंजा रेट जेके फौरी वधाया अथनि। जिन मुल्कनि में जंग आहे, जिन मुल्कनि में बमबारी हले पई थी, उते का भी वाध न आहे, सिर्फ़ु पाकिस्तान में वाध आहे। पाकिस्तान में कहिड़ो अहिड़ो वाक़ियो थियो आहे जंहिंजे करे पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमत वधाई वई आहे। जॾहिं पाकिस्तान खे सस्तो तेल मिले थो पोइ उन्हनि खे वठण में कहिड़ी तकलीफ़ आहे। महिरबानी करे तव्हां ये जेके तेल जी क़ीमत आहे इहा फिलफोर वापसि वठो अवाम जी जान छॾियो मुल्क के बचायो। इमरान खान जिंदाबाद। असांजो हिते गॾु थियण जो मक़सदु तव्हां ॾिसो था त जेका हुकूमत अचानक पेट्रोल महांगो कयो उन ख़िलाफ़ आहे। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जॾहिं पोइ गवर्नमेंट PTI जी हुई त उन में असांखे पेट्रोल मिले पियो 120 रुपया फ़ी बैरल। उन खां बाद बि खान साहब 150 रुपया लीटर पियो ॾिए हिन महिल 112 रुपया फ़ी बैरल लीटर आहे। पर ही नायल हुकूमत जेका असांखे नाफ़िज़ कयल आहे इहा असांखे 450 रुपया लीटर पेट्रोल ॾेई रही। जॾहिं ॿ ॾींहं पहिरियां कुझु एतिजाज थियण खां पोइ हिननि जेको आहे सो 80 रुपया लीटर असांजो पेट्रोल घटि कयो। पर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ सिस्टम ईअं थियो जीअं हिकु चोर खां 500 रुपया असां चोरी करे वरी उनखे 100 रुपया वापसि ॾियूं त अॻिलो बि ख़ुशि थी वञे त यार मूंखे जेको आहे सो 100 चोरी वापसि मिली आहे भाॻिया बि जेको आहे सो 400 रुपया कमाए रहिया आहिनि। त असां मुतालबो था कयूं त पेट्रोल जी क़ीमत डीज़ल जी क़ीमत 200 रुपया लीटर कई वञे। मां इन मीडिया थ्रू आवाम खे हिकु मैसेज ॾियण थो चाहियां त पंहिंजे हक़नि जे लाइ ख़ुदा निकिरो। अॼु निकिरंदो त तव्हांजो सुभाणे मुल्क आज़ादु थींदो, तव्हांजो पोयर जेको मुस्तक़बिल आहे उन में जेके बि तव्हांजो पोयर आहे उहो बि आज़ादु थींदो। जी प्रेसिडेंट मोहम्मद रमज़ान PTI। दोस्तों जीअं त
ही इम्पोर्टेड हुकूमत फारम 47 जी हुकूमत ऐं नाहल हुकूमत ही जो अवाम ते पेट्रोल जो बम किरायो आहे, डीज़ल ऐं पेट्रोल जा रेट वधाया अथसि। असां इन्हनि जो मुतालबो था कयूं त इनखे फिलफोर इन्हनि खे वापसि कयो ऐं अवाम ते जेका हींअर तव्हां बम गिरायो आहे इनखे ख़तमु कयो ऐं इन साॻे रेट ते पोइ ते वापसि रिविज़ कयो, न त अवाम ही नौशहर जी अवाम सिविल सोसाइटी इहे सभु जेकॾहिं तव्हां पोइ ते न वठंदो त इनशाला असां रोडनि ते हूंदासीं, असां गलियुनि में हूंदासीं, असां महलनि में हूंदासीं ऐं हीअ असांजो एहतजाज हिते न रुकंदो, इनशाला पूरे पाकिस्तान में फैलाईंदासीं। जेसीं ताईं तव्हां डीज़ल ऐं पेट्रोल जा रेट वापसि नथा वठो असां तव्हांखे तव्हांजो जीअण जंजाल कंदासीं। इन करे तव्हां मुतालबो था कयूं, ही मोरे जी अवाम इहा सभु मुतालबा थी करे त फ़ौरन ये डीज़ल ऐं पेट्रोल जा रेट वापसि वता वञनि। इहो आहे जो महांगाई ख़िलाफ़ु, छो त रातो राति में 137 रुपया रेट वधाए छॾियो आहे। इहो कॾहिं बि कंहिं बि गवर्नमेंट में ईअं कोन्ह थियो आहे। कॾहिं बि पहिरें रेट वधंदा 5 रुपया 10 रुपया वधाईंदा, पर हाणे यकदमि हिकिड़ी राति में 137 रुपया रेट वधाए आवाम जी चेल भञी छॾी आहे। आवाम हूअं महांगाई में पिणी पई आहे, रहंदो हिन गवर्नमेंट इम्पोर्टेड हुकूमत आवाम खे महांगाई में पिणे छॾियो आहे। असांजो इहो मुतालबा जेकॾहिं इहो पंहिंजो रेट वापसि न वठंदा त असां सरापा एहतजाज थींदासीं ऐं बाक़ाइदा असां नौशहर फिरोज़ा रोड रस्ता बंदि कंदासीं। नस्ताइन जीअं त असां अवाम खे ॿुधायूं था, अॼु असांजो गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त जेको राति जे पेट में गवर्नमेंट पेट्रोल जो बम किरायो आहे अवाम जे मथां, त हीअ अवाम जो मुआशी क़त्लेआम आहे ऐं असांजो गॾु थियण जो मक़सदु इहो आहे त मुतालबो आहे असांजो हुकूमत खां त इहो रेट वापसि वरिता वञनि। जेकॾहिं न त असां नौशहरो समेत पूरी सिंध सरापा एहतजाज हूंदी ऐं असां शटरबंद हड़ताल कंदासीं, रस्तनि ते ईंदासीं। ऐं तव्हां ॾिसो आलमी मंज़रनामे ते ॾिसो त तेल जा रक़म छा आहे ऐं हिननि वधायो आहे। आबने हरमज़ खां जेको तेल गुज़रे पियो हू ईरान चवे थो त तव्हां पंहिंजा जेको आहे झंडा हणी पंहिंजा जहाज़ क्रॉस करायो, पर हीअ जेको आहे हिते नाजाइज़ रेट वधाए ऐं पंहिंजा जेब गरम बि था कनि, पंहिंजा गीदा बि था भरनि। हिननि जो अवामी इंट्रस्ट को बि न आहे, हिननि जो पंहिंजो मुफ़ाद आहे। पंहिंजे मुफ़ाद जे लाइ अवाम ते महांगाई जो बम किराए ऐं पंहिंजा बैरूनी मुल्क जेके आहिनि असां सां वधाइनि था, ॿियो हिननि जो को बि इंट्रस्ट न आहे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे असां गॾु थिया आहियूं जेको राति जे पेट में ओचितो 137 रुपया पेट्रोल जेको आहे इन्हनि गवर्नमेंट वधायो आहे बेगुनाह माना ज़्यादती करे आवाम सां। ऐं पूरी दुनिया में ॾिसो किथे बि रेट कोन वधिया आहिनि, जंग सॼी दुनिया में आहे, सभिनीनि ते असरु आहे, पर जेको पेट्रोल जो असरु आहे उहो असांजी अवाम ग़रीबनि ते अवाम आहे। इन्हनि जा पंहिंजा जेके बि पेट्रोल वग़ैरह आहिनि इहे सभु उहे उन्हनि खे फ्री में था मिलनि, पर अवाम जे लाइ हाणे महांगाई आहे। हिते हिकिड़े नौशहर फिरोज़ में हिन हिकिड़े हफ़्ते में 6 माण्हुनि ख़ुदकुशियूं कयूं इन्हनि महांगाई जेके माना तंग थी। हींअर असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं फ़ी फ़ौर महिरबानी करे ही जेको पेट्रोल वधायो अथनि इन जी क़ीमतूं वापसी वठी वञनि। ॿी सूरत में असां शटरबंद हड़ताल कंदासीं। असां पूरी नौशहरो फिरोज़ जेका आवाम आहे उहा पूरी रोडनि ते हूंदी ऐं जेको आवाम सां एॾो ॾींहुं ॾिठे राति जो एॾो ज़ुल्म इन्हनि कयो आहे, इन्हनि खे फ़ी फ़ौर गवर्नमेंट खे वापसि कयो वञे जेका इन्हनि रेट वधाया आहिनि डीज़ल जा ऐं पेट्रोल जा। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।